कर्जा बोर्ड मुतासिर दरबदर बणिजी विया आहिनि। इंतज़ामिया पारां अञा ताईं संदन पुरघोर न लधी वई आहे। उन हवाले सां पेश आहे ककड़ खां धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अज़हर बबर जी रिपोर्ट। नाज़रीन असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं कारी मोरी जेकी खानपुर जे मथां कारी मोरी आहे उन मुक़ाम ते मौजूद आहियूं जिते ओलह पासे खां जेको आहे बेले पतड़ खे कट ॾिनो वियो, जेको इंतज़ामिया पारां कट ॾिनो वियो त जेको पाणी जी जेकी आहे नोयत घटि थिए उहो पाणी जेको हींअर जोई तरफ़ रवां आहे। ऐं उन खां अलावा तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हिते पाणी जेको आहे बनिस्बत कल्ह जे अॼु तमामु वधी वियो आहे ऐं पाणी ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। हितां जा जेके हिन इलाइक़े जा जेके आहिनि केतिरा ई ॻोठ आहिनि जेके ओलह तरफ़ खां मुतासिर थिया आहिनि, उन्हनि ॻोठनि में मिठो बबर आहे, गुलमोहम्मद चांडियो आहे ऐं उन खां अलावा बेलू पतण आहे ऐं केतिरा ई ॻोठ आहिनि जेके डिस्टर्ब थिया आहिनि। पर हींअर ताईं ज़िले इंतज़ामिया दादू पारां इन्हनि जे लाइ को बि इंतज़ाम न कया आहिनि। जॾहिं त इन्हनि खे इहो कोई कट ॾियणो हो, इन तरफ़ कट ॾियण जे लाइ उन खां अॻु में इन्हनि जे लाइ हिकु इंतज़ाम करणु घुरिजंदा आहे, इन्हनि लाइ टेंट सिटी क़ाइमु करणु घुरिजे आहे ऐं उन खां अलावा इन्हनि खे खाद खुराक जूं शयूं ॾियणु घुरिजनि आहे। पर उहे अफ़सोस सां चवणो थो पए त उहे शयूं न थी सघियूं आहिनि। ऐं जॾहिं त अॼु जी सूरत हाली आहे त पाणी तमामु वधी रहियो आहे। पाणी जेको आहे तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे पोयां त पाणी जी नोयत कल्ह खां अॼु वधीक आहे ऐं हे जेको पाणी आहे हिते बीहंदो न। एम ड्रेन में हद दर्जे जी जेकी आहे बोर्ड आहे, हींअर पाणी बनिस्बत 2010 खां ॿुधायो वञे त पाणी वॾो आहे। सो इंतज़ामिया खे गुज़ारिश आहे त जेके माण्हू फाथल आहिनि हेॾां जा ओलह तरफ़ खां जेके बि ॻोठ आहिनि बेलू पतण आहे, गुलमोहम्मद चांडियो आहे, मिठो बबर आहे ऐं रमज़ान बबर में ॻोठ में फाथल आहिनि ऐं उन खां अलावा यूसुफ बबर ॻोठ आहे, बंगलो आहे, या केतिरा ई जेके बि ओलह तरफ़ खां जेके ॻोठ आहिनि उन्हनि जी जेकी आहे मदद कई वञे। पाक नेवी जे ज़रिए उन्हनि खे रेस्क्यू करे उन्हनि खे ॿाहिरि कढियो वञे, मथे वारे पासे खे उन्हनि खे आंदो वञे त जीअं उन्हनि खे बहितर सहूलियत मिली सघे।